महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी पेश करे रही आहे पुरस्कार समारोह, जंहिंमें सिंधी साहित्यकारनि खे सम्मान सां पुरस्कार ॾेई हिम्मत अफ़ज़ाई कई वेंदी। कार्यक्रम जी शुरूआत बहिराणे साहिब सां कई वेंदी। उन खां पोइ सिंधी गीत संगीत जो कार्यक्रम पिणु रखियो वियो आहे, जंहिंमें मंजूश्री आसूदानी तेजवानी ऐं शुभम नाथानी पंहिंजी सुरीली आवाज़ में सभिनी जो मन विंदराईंदा। हिन कार्यक्रम खे मज़ाकिया तड़को हणण लाइ अची रहिया आहिनि मोहित शेवानी, जेका पंहिंजियूं ॻाल्हियुनि सां खिलाए खिलाए पेट में सूर करे छॾींदा। जे पुट ॾिसो, लीलावती ऐं कलावती सुठनि घरनि जूं मायूं आहिनि, इहे राति जो फार्म हाउस ते कोन ईंदियूं आहिनि। तव्हां सुबुह जो कथा करा ॾिसो, अचंदियूं कोन थियूं अचनि। सभिनी सिंधियुनि खे कुर्बायती कोठा अची हिन मौक़े ते सिंधियत जी शान वधाईंदा। 14 सितंबर 2019 शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह, टाउन हॉल, उल्हासनगर।